अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल जागीर ड्रामो तमाम जल्द तव्हांजे असांजे साम्हूं अचण वारो आहे। जी हाँ दोस्तों, जागीर ड्रामे जी आख़िरी एपिसोड तमाम जल्द अचण वारी आहे। टेंशन करण जी का भी ज़रूरत न आहे। तव्हां रिसर्च तव्हां करे रहिया हूंदव त तव्हांखे आख़िरी एपिसोड भी न मिली हूंदी। जी हाँ दोस्तों, छो न मिली असांखे ख़बर आहे दोस्तों। वजह इहा ई आहे त हीअ दिसंबर जे डे जे करे ईअं थियो आहे, लेकिन जागीर जी एपिसोड अची वेंदी, दिलजाए कयो। हाणे जेका एपिसोड ईंदी इहा आख़िरी एपिसोड हूंदी ऐं इहो तमामु जल्द जेको आहे दोस्तों वरी इन जाइ ते ॿियो ड्रामो अब्बास गुल उडाणे जो शूट थी चुको आहे, जेका बाद में उन में ज़ुल्फ़कार बुर्दी बि आहे, ॿिया भला भला अदाकार बि आहिनि। उहो तमामु जल्द केटीएन ते हलायो वेंदो ऐं दो ड्रामो बि शूट थी रहियो आहे। उहो मिरान टीवी ते हलायो वेंदो जनवरी में ऐं काफ़ी इहे ड्रामा शूट थी रहिया आहिनि। जीअं वेरनि जी बस्ती आहे, उहो सिंध टीवी वारनि जो आहे, उहो बि तमामु जल्द सिंध टीवी चैनल ते हलायो वेंदो। सुठा ड्रामा शूट थी रहिया आहिनि। हीअ नंढड़ी अपडेट सिर्फ़ु तव्हां दोस्तनि जे लाइ हुई, आगाह करिणो हो त टेंशन न कयो, ड्रामो बंदि न आहे। चो ड्रामो तमामु जल्द तव्हांजे असांजे साम्हूं अचण वारो आहे ऐं आख़िरी एपिसोड ईंदी जंहिंमें अशमत ख़ान चरियो थी वेंदो, उनखे पुलिस गिरफ़्तार करे वेंदी। ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे दोस्तों हे गुलाम हुसैन जी बि अपडेट सां तव्हां गॾु ॾेई छॾीसीं। इन जी बि क़िस्त आख़िरी जल्दी अची वेंदी। टेंशन वठण जी का बि ज़रूरत न आहे। बहितरीनु ड्रामो आहे गुलाम हुसैन बि ऐं जागीर ड्रामो बि, ऐं ॿई ड्रामा बहितरीनु, ॿिन्ही जो एपिसोड अची वेंदा। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।